असाने प्यारे थदाराम पंजवानी ही कार्य जेको हथ में कयो उनमें अवां सभिनी जो सहयोग, सभिनी जे सहयोग सां ही कार्य अॻिते हले थो पियो। इंजन जेकॾहिं मज़बूत आहे त गाॾा इंजन जे पोता हलंदा ई रहनि था पिया। अॼु असांजी इंजन मज़बूत आहे जो हिन अवस्था जे अंदर भी उनके लगन आहे पंहिंजी मातृभाषा जे लाइ, उन मातृभाषा के कायम रखण लाइ असीं सभई गॾिजी करे कोशिश कंदासीं। असांजे माता जन भी अवां खे प्यार ऐं प्रेम जो संदेशो ॾिनो। पहले तो असीं जंहिं वक़्त में गाॾीअ में भी वेहूं था, रेलगाॾीअ में, भली पाण में सिंधी आहियूं पर ॻाल्हायूं हिंदीअ में था। उहो नथा सोचूं त जंहिं वक़्त में असीं हिंदीअ में ॻाल्हायूं था, जेके असांजे भरिसां वेठल आहिनि असांजे भेद खे ॼाणी था वठनि। अवी भली वापार जी ॻाल्हि कयो या कंहिं समाज जी ॻाल्हि कयो या कंहिं कार्य लाइ वञो था, तव्हां वटि धन दौलत आहे, अवां हिंदीअ में ॻाल्हायो था, उन मां उहो भेद वठी वञनि था जंहिंमां असांखे नुक़सान पहुचे थो पियो। इन करे कॾहिं भी सिंधी पाण में गॾिजूं त सिंधीअ में ॻाल्हायूं, पाण खे कॾहिं भी सिंधी चवण खां डिॼूं न। अवां खे ॼाण आहे जॾहिं पाकिस्तान खां हिंदुस्तान में आयासीं, हितां जा जेके लोक हुआ असांखे घटि ज़ात करे सम्झंदा हुआ। नलके ते माताऊं पानी भरण वास्ते वेंदियूं तो मटका हारे छॾींदा हुआ। ऐं अछूत ज़ात आहे जंहिं नलके के हथ लगायो आहे। अॼु अव्हां जी कामयाबी, अॼु अव्हां जी लगन, अॼु अव्हां जो पुरुषार्थ अव्हां खे उन मंज़िल ते पहुचायो आहे जो हितां जा रहवासी अॼु भी अव्हां खे मञनि था त वापार में आहिनि त सिंधी, शेवा जे भाव में आहिनि त सिंधी, दान रूप जे अंदर दानवीर आहिनि त सिंधी, नेत्र शेवा लगाइनि था त सिंधी। अनेक प्रकार अॼु अव्हां जो सिंधत जो मान आहे ऐं नालो आहे। छाजे करे त अव्हां जे मथां अमरलाल जी कृपा आहे, अमरलाल जी दया आहे। अॼु भी जेकॾहिं असां वटि महिमान अचनि ऐं दाल थोड़ी घटिजी पवे त माताऊं उन में छा विझंदियूं? दे दाल में पानी। जेकॾहिं उन में पानी पियो त 10 जे जगह ते 20 महिमान खाई वेंदा। ॾुध घटि आहे, उन में पानी विझो, उहो वधी वञे थो पियो। जंहिं शइ में जल आहे उहा शइ वधंदड़ आहे। असां सिंधी समाज जे मथां उन अमरलाल जी कृपा आहे। उन अमरलाल जी कृपा जे द्वारा जिन सिंध में अवतार वठी करे असां सिंधियुनि जी लज रखी, धर्म के बचायो, उन जे पैगाम के असीं हमेशा याद रखूं, सिंधी ॿोलीअ के कॾहिं भी भुलायूं न। इन लाइ अॼु अवां पाण में गॾिजी करे ही जेको कार्य कयो आहे, अवां उमंग ॾेखारियो आहे, उन उमंग के हमेशा लाइ कायम रखूं। भली जिते असांजा सिंधी जंहिं भी देश में पहुंचनि था, एडी कृपा है, महाराष्ट्र में पहुंचंदा तो उतों जी ॿोली ॻाल्हाईंदा। जेकॾहिं गुजरात में रहंदा त गुजराती ॿोली सिखी वेंदा। इहा असांजे समाज जे मथां कृपा है, पर असांजी ॿोली कोई भी न सिखी सघंदो। असांजी अहिड़ी सिंधत जी ॿोली मिठड़ी आहे, तंहिं करे उन ॿोलीअ खे अवां न भुलायूं। असां सिंधी पाण में ॻाल्हायूं, सिंधी ॻाल्हायूं। घर में ॿारनि खे अञा बालक ॼमे मस थो पियो, उनखे गोद में खणूं था त उन सां बि हिंदीअ में ॻाल्हायूं था। हाणे सम्झ ई नथो त हिंदी छा आहे, सिंधी छा आहे, पर उन सां बि हिंदीअ में ॻाल्हायूं था त उन में बालपण खां वठी संस्कार ई पवनि था हिंदीअ जा। वो बालक थोरो ई वॾो थिए थो पियो त हिंदी ॻाल्हाइणु शुरू थो करे पियो। तंहिं करे पंहिंजी पंहिंजी जेका मातृभाषा असांजी आहे उनखे कायम रखूं ऐं उन ते अमल करियूं।
संतन जा वचन हृदय में याद कयूं, उन में ही असांजो भलो आहे। अॻिते हली करे असांजी तरक्की थींदी। असां सिंधी समाज जे मथां प्रभुअ जी कृपा जी दृष्टि आहे ऐं पाण में एकता कयूं। जेकॾहिं पाण में एको रखंदासीं, ये 5 आंगुरियूं जेकॾहिं गॾु आहिनि त कोई भी वधंदा खणी वञनि थियूं, पर जेकॾहिं हिकिड़ी आंगुर चाहींदी त मां बाल्टी खणा त उनखे खणण में दिक़त थी। तंहिं करे पाण में एकता रखूं। अॼु असांजे प्यारे